ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا ند له ولا ضد له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيب كل مرضنا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس إنا خلقناكم من ذكر وأنثى وجعلناكم شعوبا وقبائل لتعارفوا إن أكرمكم عند الله أتقاكم إن الله عليم خبير وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم فإذا نفخ في الصور فلا أنساب بينهم يومئذ ولا يتساءلون فمن ثقلت موازينه فأولئك هم المفلحون ومن خفت موازينه فأولئك الذين خسروا أنفسهم في جهنم خالدون وقال النبي صلى الله عليه وسلم سيأتي على الناس زمان يحبون الخمس وينسون الخمس يحبون الحياة وينسون الموت يحبون الدنيا وينسون الآخرة يحبون المال وينسون الحساب يحبون القصور وينسون القبور يحبون المخلوق وينسون الخالق أو كما قال النبي صلى الله عليه وسلم صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वाला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ और दोस्तों ऐं प्यारा भाइरो, अवाज़ आलो कुरान शरीफ मां कुछ आयतूं ऐं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक हदीस शरीफ तिलावत कई आहे। दुआ करियो अल्लाह ताला मुखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़ोर सां सभई आमीन त चओ, अञा बि ॾाढा आमीन चओ। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरें नंबर ते अव्हां जी आयत करीमा पढ़ियमि, या अय्युहन्नासु इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम इन्नल्लाह अलीमुन ख़बीर। इन आयत सगोरीअ जो तफ़सीर शान नुज़ूल लिखनि था। मदीने शरीफ जे अंदर नबी साईं जी दरबार में कुछ मुनाफिक आया, जिन अची हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु ते एतराज़ कयो। कहिड़ो एतराज़ कयूं? चईं तुझी मस्जिद नबवी आ, इते बांग हज़रत बिलाल ॾींदो आ, इहो ज़ात जो बि सादो आ, क़ौम जो बि सादो आ, सूरत जो बि सादो आ। असांजो एतराज़ आ त इन जाते ॿिए कंहिं सहाबी खे बांग लाइ मुक़ररु कयो। हे हज़रत बिलाल साईं ते मुनाफ़िकनि बांग ॾियण ते इन्ही लिहाज़ सां त ज़ात जो बि सादो आ, क़ौम जो बि सादो आ ऐं सूरत जो बि सादो आ। नबी साईं इहा ॻाल्हि ॿुधी, अब चुप करे वियो, चुप करे वियो। नबी साईं इहा ॻाल्हि ॿुधी रहमत जा हथ खयां, मुंहिंजा अल्लाह हे बिलाल जे बारे में हीअं एतराज़ कनि था, वधीक फ़ैसिलो तो मालिक अल्लाह जे हथ में आ। अञा नबी साईं जा रहमत जा हथ मथे आ। रब जिब्रील खे मोकिलियो। क़ुरान पाक में इहा आयत नाज़िल थी, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला फरमायो, मुंहिंजा हबीब करीम सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि खां पुछा कर मुनाफ़िकनि खां त तव्हां कंहिंजी औलाद आहियो? पुछे न। नबी साईं फरमायो, ॾियो ख़बर तव्हां कंहिंजी औलाद हो? चवण लॻा आदम अलैहिस्सलाम जी। भला पुछनि त बिलाल कंहिंजी औलाद आहे? नबी साईं पुछनि, भला ॿुधायो बिलाल कंहिंजी औलाद आहे? चवण लॻा आदम अलैहिस्सलाम जी। चए तव्हां बि आदम अलैहिस्सलाम जी औलाद, बिलाल बि आदम अलैहिस्सलाम जी औलाद, बाक़ी तव्हां मथे छा में आहियो? आहे न भा, केॾा माण्हू ज़ात खे वॾाईंदा आहिनि, ज़ात ते वॾाई कंदा आहिनि, न कबी आहे ज़ात ते वॾाई, तकबुर न कबो आहे। रब साईं क़ुरान पाक में इहा आयत नाज़िल कई, जंहिंमें बयान कंदे फरमाई, या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम इन्नल्लाह अलीमुन ख़बीर। जोर सां सुभान अल्लाह चओ न, अञा भी दिल सां सभई सुभान अल्लाह चओ। अब तव्हां थोरो पुढ आगे अचो, तकलीफ़ कयो।
ये परे थी वेठा हो अगे वाह तो वेझा अचो जेतिरो क़ुरान जे वेझो ईंदो रहमत ई रहमत थींदव सभई चओ अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे चओ त सही इहे लफ़्ज़ चओ अल्लाह जे क़ुरान में बरकत बि आहे पर मां अर्ज़ कंदो आहियां अल्लाह जे क़ुरान में हिकु अजीब क़िस्म जो नूर बि अथव असांजे शिकारपुर खां परियां लोडरा लोडरा ॿुधा अथव लोडरनि जे भरिसां आहे बुढ़े फ़क़ीर जी दरगाह अॻे जेको बुढ़ो फ़क़ीर हुयो वॾो बुज़ुर्ग माण्हू हुयो पोइ ख़लीफ़नि ऐं मुरीदनि सां गॾु बलोचिस्तान दावत ते वञे पियो हमायूं स्टेशन ते रेल जे इंतज़ार में अची वेठा अॻे रेल ईअं थींदी हुई अॼु आई वरी सुभाणे ईंदी माना 24 कलाकनि में हिकु दफ़ो ईंदी हुई रेल जे इंतज़ार में वेठा साम्हूं नज़र कई बुढ़े फ़क़ीर ख़बर जे वण जे हेठां मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी इहो बि बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे जेको तालिब खे वेठो न वण जे हेठां क़ुरान जो सबक़ ॾे पियो बुढ़े फ़क़ीर जी नज़र पई ख़लीफ़नि ऐं मुरीदनि खे चई भला जेसिताईं रेल अचे हलो त वेही अलाह जो क़ुरान त ॿुधी अचूं अची वेठो क़ुरान ॿुधण थोरी देरि खां पोइ रेल बि अची वई वरी रेल हलणु शुरू कयो बुढ़ो फ़क़ीर ॾिसे पियो त रेल वञे थी पर उथियो न रेल हली वई घणी देरि खां पोइ बुज़ुर्ग क़ुरान जो सबक़ बंदि कयो ॿई बुज़ुर्ग पाण में मिलिया पोइ बुढ़ो फ़क़ीर ख़लीफ़नि मुरीदनि खे चवणु लॻो हलो त हाणे हलूं बलोचिस्तान दावत ते ख़लीफ़नि मुरीदनि चयोसीं रेल त निकिरी वई वरी सुभाणे ईंदी साईं तव्हां ॾिसो पिया वञे पई उथो छो न पिया पाण फरमायूं मां कीअं उथां हे बुज़ुर्ग जॾहिं क़ुरान जो सबक़ ॾे पियो न मूंखे हिते नबी साईं जी ज़ियारत नसीब थिए पई एॾो अल्लाह क़ुरान में नूर रखियो अथव बरकत रखी अथव आया हो ख़ाली न मोटंदो सभई चओ इनशा अल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं हथ खड़ो करे चओ त इनशा अल्लाह रहमत वठी करे मोड़ंदासीं चओ अल्लाह जे क़ुरान में रहमत बि आहे बरकत बि आहे पर मां इहो बि अर्ज़ु कयां अल्लाह जे क़ुरान में शिफ़ा बि अथव ला इलाजनि जो इलाज क़ुरान में अथव हिंदुस्तान जो हिंदू गैर मुस्लिम बीमार थी पियो इलाज कराई इलाज फ़ाइदो न कयो दुनियादार हो पैसे वारो माण्हू हो पैसा खणी ॿिए मुल्क हलियो वियो इलाज जे लाइ उते इलाज त न थियो अञा इहा रिपोर्ट मिलियसि त तोखे 7 बीमारियूं आहिनि परेशान थी मोटी आयो चए 7 बीमारियूं किथां वेंदुसि बचंदुसि पोइ बि घर में त मौत थिए मोटी आयो हिंदुस्तान में घर पहुतो घरवारी पुछेसि भई इलाज थियो चए ला इलाज थी मोटी आहियां 7 बीमारियूं लॻी वयूं घरवारी चएसि भला मां तुंहिंजो इलाज करायां घरवारी थी चएसि मां इलाज करायां चे तूं वरी इलाज कहीं चे मां वटि आहे तुंहिंजो इलाज चे पोइ वारो कर बीमार माण्हू त मजबूर न चे ईअं इलाज न थींदई चे कीअं बाक़ी चे 2 शर्त क़बूल कर चे कहिड़ा चे हिकु शर्त इहो थी जेका दवा ॾियां त मूंखां पुछा न कजांइ त कहिड़े डॉक्टर खां वठी आई आहियां हिकु शर्त इहो ॿियो शर्त थी 8 ॾींहं मूंसां न ॻाल्हाइजांइ हाणे बीमार मजबूर चे 8 ॾींहं छा 10 ॾींहं न ॻाल्हाईंदुमि हाणे सुबुह थी अल्लाह जी बाणी गिलास पाणी जो खयो अंदर कोठीअ में कमरे में वही थोड़ी देरि बीह करे मोटी आई चयसि पाणी पी तई हाणे तके पियो त का गोरी खणी ईंदी को डॉक्टर वारो सीरप आणी ईंदी आहे न डॉक्टर ॾींदा आहिनि न गोरियूं कंहिं तव्हांखे न ॾींदा आहिनि ॻाल्हाईंदा त हलो कुझु सीरप बि ॾींदा आहिनि न हिकिड़ा वरी डॉक्टर चवंदा थी अॼु दवा वरिती थी वरी ॿिए दफ़े बि अचिजांइ की न हिकिड़े खंघ जी दवा वरिती डॉक्टर खां पोइ चयसि वरी ॿीहर बि अचिजांइ ॿीहर जो वियुसि वरी पुछेसि पियो डॉक्टर भला खंघ में फ़र्क़ु पियो आहे चे एतिरो फ़र्क़ु पियो आहे अॻे खंघंदो हुउमि त पटको ज़मीन ते किरी पवंदो हो हाणे ॻिची में अची किरी थो पए एतिरो फ़र्क़ु थियो आहे टके पियो त का दवा ॾींदी पर काई दवा न ॻाल्हाइण बि बंदि हुअसि पुछा बि खणी न हुअसि न वरी ॿियो ॾींहुं सुबुह थियो वरी गिलास पाणी जो भरियईं
अंदर कोठीअ में कमरे में वही थोड़ी देर बीह करे चयसि आ पानी पी तई वही सॼो ॾींहुं तके पर ॿी का दवा न लहे। पर मालिक अहिड़ी त महिरबानी कई जो पहिरियों गिलास पीते त हिक बीमारी ख़त्म थी वई, ॿिए ॾींहं ते ॿी बीमारी ख़त्म थी वई, 7 ॾींहंनि में 7 ई बीमारियूं ख़त्म थी वयूं। 8 ॾींहं जो पाणी पीते त ताज़ो तवानो थी वियो। हाणे ॻाल्हाइण जो मौक़ो बि मिलियो छो त शर्त बि पूरा थी आ। चए ॻाल्हि त ॿुध शफ़ा त मिली वई पर न का दवा नई न का सीरप नई, छड़ो पाणी पे पीआरई। अल्लाह जी बानी चुस ॻाल्हि ॿुध जॾहिं तूं ॿिए मुल्क वञे पे पैसा खयूं इलाज ला मां हिकिड़े अल्लाह जे बाने खां रब जो मिठड़ो क़ुरान ॿुधियो हो, पोइ मां वञी कलमो बि पढ़ियो हो, उन क़ुरान जो सबक बि वरितो हो। हाणे वधीक मूंखे यादि कोन हुयो, सूरत फातिहा मूंखे यादि ही जेका रोज़ पाणी जे गिलास ते पढ़ी करे मां तोखे पीआरी आहे, जो अल्लाह क़ुरान में बि शिफ़ा रखी आहे। रोई करे चवण लॻो पोइ देरि न कर मूंखे बि क़ुरान वारे ॾे वठी हल त मां बि कलमो पढ़ी मुस्लमान थींदो आहियां। तॾहिं रब साईं जो क़ुरान बि चए थो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। ज़ोर सां सुभान अल्लाह नथा चओ, न त बि देगिन जो खड़को ॿुधी पोइ त सुभान अल्लाह चओ न, खड़को आहे न वाह। चओ अल्लाह जे क़ुरान में रहमत ई रहमत आहे, बरकत ई बरकत आहे। मां बि तव्हांखे अल्लाह जे क़ुरान जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि। हुकुम थियो मौजा हबीब करीम इहा आयत नाज़िल थी। बिलाल जे बारे में एतिराज़ कनि था, चवनि था या अय्युहन नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा। ओ इंसान हो मां अल्लाह तव्हां सभिनी खे उन आदम अलैहिस्सलाम मां बीबी हवा मां तव्हांखे पैदा कयो आहे। वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितारफू। बाक़ी तव्हां में कबीला ज़ातियूं ऐं क़ौमां रखियूं आहिनि, इन जे करे त लितारफू हिक ॿिए खे सुञाणियो। इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। मां अल्लाह वटि उहो इज़त वारो आहे जेको परहेज़गार आहे, जंहिंजा अमल सालिह आहिनि। बिलाल जा अमल सालिहनि जो मां अल्लाह हिनखे तो मुहम्मद जे नबी मस्जिद जो भांगो बणायो आहे। अमल कमींदव, अमलनि जे करे अल्लाह साईं पैगंबर पंहिंजे साहबनि सां वॾी महिरबानी कई थो। बिलाल साईं लाल अचे थो, उमैया काफ़र जो ग़ुलाम हुयो। पोइ ख़बर पियसि उमैया खे त कलमो पढ़ी बिलाल मुस्लमान थियो आहे। घुराईंसि, चे ॿुधो अथमि कलमो पढ़ियो थी, ग़ुलाम मुंहिंजो, नौकर मुंहिंजो, ख़रीद मां कयो, मां बानो मुंहिंजो, वरी नबी साईं ते कलमो पढ़ियो थी। हज़रत बिलाल चएसि थो उमैया मां नौकर आहियां तुंहिंजो, ग़ुलाम आहियां, पोइ जिस्म तुंहिंजे हवाले थी, जहिड़ो कमु कराईंदे कंदुसि, बानो आहियां। पर अॼु कलमो पढ़ियो आहे, अॼु खां बाद ऐलान कयो आहे त जेका दिलि आहे न उहा मोहम्मद करीम साईं जी दिलि आहे। इन लफ़्ज़नि ते काफ़र खे कावड़ आई। हज़रत बिलाल साईं खे ततल वारी ते सुम्हायईं, वरी पेट ते वॾो हिकिड़ो सीने ते भारी पथर रखियईं। हज़रत बिलाल साईं परे करे पोइ त करे बि न सघे पियो। चए ॾे ख़बर हाणे कंहिंजी दिलि आहे? काफ़र पुछेसि पियो। बिलाल साईं चवणु लॻो हाणे बि चवां थो, कलमो पढ़ियो अथमि, दिलि आहे त मोहम्मद करीम साईं जी दिलि आहे। कावड़ में हलियो, मां अञा तोखे ॾिसां थो। वियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो गुज़र थियो। ॾिसनि त बिलाल खे तकलीफ़ आहे, मथां आयसि बिलाल कंहिं तकलीफ़ हूंदी उमैया ॾिनी आहे, छाजे करे? चए पियो त कलमो छॾ, इन जे करे तकलीफ़ ईंदई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चएसि थो बिलाल अॼु घबराए न, मां अॼु तोखे आज़ादु करायां थो, जेके पैसा लॻा आज़ादु कराईंदोमान। छो त किताबनि ईअं बि लिखियो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं हज़रत बिलाल साईं जी कलमे पढ़ण खां अॻ में बि पाण में यारी हुई, अॻ में बि पाण में दोस्ती आहिनि। हिकु वण जे छांव जेठा वेही पाण में कचहरी कंदा हुया, माना अॻ में बि दोस्ती हुयनि। अॼु हज़रत बिलाल खे ॾुख में ठही, तकिड़ो तकिड़ो घर वियो, पैसा खईं, वियो उमैया ॾे, उमैया
बिलाल कहिड़ो तुंहिंजो नुक़सान कयो आहे, एॾा ईज़ा ॾेसि थो। चवणु लॻो तूं बि वरी बिलाल जे बारे में थो ॻाल्हाए। चई मूंखे बिलाल प्यारो आहे, अबू बकर सिद्दीक़ चयुसि। चए जे प्यारो हुजे त पोइ पैसा खणी आ त मां आज़ादु कयां। चए चओ जेके ज़बान सां पैसा ॾियां। हुन सोचे चयो 7 औकिया मूंखे ॾे। घणा औकिया? 7 औकिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ 7 औकिया कढी उमैया खे ना काफ़र खे हे वठि। हो ॻणे करे चवणु लॻो, अबू बकर सिद्दीक़ तकड़ कयई। फरमाईंदा कीअं? चए मां बिलाल मूं एॾो तंग हुयमि जो हिकिड़ो औकियो ॾियां बि मां ॾेई छॾियां। हे 7 औकिया मूंखे न थी, छह वधीक न थी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयुसि उमैया तूं बि तकड़ कई आहे। अॼु मां घरां 100 औकियो खणी आयुमि, मुंहिंजे 100 औकियो घुरियां बि मां ॾेई बिलाल खे आज़ादु कराया। उहो बिलाल साईं घुमे मके जे ज़मीन ते पियो मिराज राति अल्लाह नबी साईं खे जन्नत में हुनजे जुती जो आवाज़ पियो ॿुधाईंदो आहे। तॾहिं अल्लाह साईं जो क़ुर बि चए थो त मां अल्लाह पैगंबर जे सहाबनि खां राज़ी आहियां। कंहिंजा ते क़ुर चए थो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़लिहून। ज़ोर सां सुभान अल्लाह चवंदा हलो न भाउ, एतिरे में थकिजी पिया हो। चओ ज़ोर सां सुभान अल्लाह। चओ नबी साईं जा सहाबी बरहक ऐं सचा। हथ खड़ो करे त चओ नबी साईं जा सहाबी बरहक ऐं सचा आहिनि। उन अल्लाह जे क़ुर ते अमल कयो, अल्लाह तॾहिं उनखे कामयाब कयो आहे। पैगंबर साईं जो सहाबी आहे, नालो अथसि साद। हिकु अथव साद बिन अबी वक़ास। इहो 10 सहाबनि में आहे, अशरा मुबशरा में आहे, जंहिंखे नबी साईं नालो खणी करे उन्हनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी आहे। इहो साद बिन अबी वक़ास हे ॿियो साद आहे। किताब लिखियो ॾींहं जो निकाह थियसि, शादी थियसि। रात जो नवां लटा पाए घर ॾे हलियो। जॾहिं घर जे दरवाज़े खां अंदरि टपियो, हेॾां हिकु सहाबी मस्जिद नबी जे छत ते बीही क़ुर पाक जी आयत पढ़ी, या अय्युहल्लज़ीन आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुनजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ऐं ईमान वारो रब तव्हांखे के वापार जो ॾस ॾे थो, दर्दनाक अज़ाब खां बची बि वेंदो। तुमिनून बिल्लाह, हिकु अल्लाह ते ईमान आणियो, अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो। सुभाणे उहद जो मैदान आहे, जान सां बि जिहाद कयो त माल सां बि, त अल्लाह तव्हांखे एवज़ में जन्नत अता कंदो। हाणे हिन हज़रत साद जे कननि ते क़ुर जे आयत जा आवाज़ आयो, उतां ई मोटियो। घरवारी ॾिठो आयो बि सही, वरी मोटियो थो वञे। घरवारी पोयों अची चिंबड़ियसि। उहो दरवाज़े खां निकिरे पियो, पोयों कमीस में हथु पइजिसि, कमीस फाटी पियसि। हे साद कारे थो मोटियो वञे? चए क़ुर न ॿुधई? चए ॿुधुमि बि सम्झो बि, तोखे बि सम्झायां। छा सम्झाईंदे? चए ओद जो मैदान थियो आहे, ॿिया बि मैदान थींदा जंग जा। शादी खे अॼु ॾींहुं थियो आहे हिकिड़ो, को वक़्तु पाण में गुज़ारियो बि कोन्हे को। मूंखे छॾे करे न वञ, ॿीहर मौक़ो थींदी वञां जिहाद में। हज़रत साद चएसि तो घर वारी ॻाल्हि ॿुध, वञा थो ओद जे मैदान में, मोटी आयमि त मिलंदासीं, जे शहीद थी वियुमि त हली जन्नत में मिलंदासीं। लफ़्ज़ ई 2, मोटी आयमि त मिलंदासीं, जे शहीद थियुमि त जन्नत में मिलंदासीं। हूअ बि त पैगंबर जी सहाबियाणी ही न, सम्झे पई न मोटंदो। चए पोइ भला हिकिड़ी महिरबानी कर। चए कहिड़ी? चए मुंहुं त मूंखे ॾेखार। चए छो? चए अॻे नंढा हाथ हिक ॿिए खे ॾिठोसीं, जवान थियण खां पोइ ॾिठो कोन्हे। क़यामत ॾींहं त पोइ बि ॾेखार मुंहुं, त ॾिसी करे त सुञाणे न त हे मुंहिंजो साद मुड़ुसु आहे। चएसि ॻाल्हि ॿुध, मुंहुं न ॾेखारींदोमांइ, बाक़ी पकी निशानी ॾियां थो। चए कहिड़ी? चए जेका मुंहिंजी नई कमीज़ फाड़ी थी न, क़यामत ताईं नई हूंदी, पुराणी न थींदी। क़यामत ॾींहुं जंहिंजी नई कमीज़ पोयां फाटल ॾिसे, सम्झजांइ त मां साद हूंदुमि, पोइ उते हली पाण में मिलंदासीं। आयो आहे उहद जे मैदान में शहीद थी वियो। हज़रत साद जे सौट नबी साईं खे अची इहा ॻाल्हि कई, साईं असांजे सौट साद जी ॻाल्हि ॿुधी अथव? फरमातनि न। साईं घर वारी चएसि पई त मुंहुं ॾेखार त क़यामत ॾींहुं ॾिसी करे सुञाणे त मिलूं। चएसि पियो हीअ नई कमीज़ फाड़ी थी न, क़यामत ताईं नई रहंदी, पुराणी न थींदी। जंहिंजी नई कमीज़ पोयों फाटल ॾिसे, सम्झंदा त मां साद हूंदुमि, इन निशानी सां मिलंदासीं। नबी साईं फरमान अथव थो त मां मुहम्मद बि पंहिंजे अखियुनि सां इहा निशानी ॾिसां।
हाणे नबी साईं अचनि था 70 सहाबा शहीद जे दरमियान में ॻोल्हींदे नज़र कनि त दरमियान में हज़रत साद जो लाश पियो आहे। अञा जो नज़र रखियो त कमीस बि फाटी पई आहे ऐं नई कमीस बि आहे। जॾहिं कमीस ते नबी साईं जी नज़र पइजी वई, अखियुनि मुबारकनि खां लड़क मुबारक वही आया। रहमत जा तकड़ी चवंदा ओ मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो, अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो, अल्लाह तोखे न साद जे कमीस जी पारत थी, क़यामत इनखे पुराणो न कजां, क़यामत इनखे नओं रखजां ऐं फाटल बि रखजां, जीअं क़यामत ॾींहुं घर वारनि खे ॾिसी करे सुञाणे ओ मुंहिंजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बि थो, अल्लाह मां मोहम्मद दुआ बि घुरां थो। हाणे नबी सिंह रोअनि बि पिया दुआ में ऐं कमीस ॾे इशारो करे बार बार चवनि पिया ओ मुंहिंजा अल्लाह तोखे न साद जे कमीस जी पारत आहे, रब तोखे साद जे कमीस जी पारत आहे। नबी सिंह पारत जा लफ़्ज़ बार बार फरमाए, रहमत जा हथ हेठि करे फरमाता ॿुधो ॿुधो मां मोहम्मद जी दुआ क़बूल थी वई आहे, क़यामत इन साद जी कमीस पुराणी बि न थींदी ऐं फाटल बि हूंदी ऐं घर वारनि खे ॾिसी करे सुञाणींदी, अल्लाह ॿिनि खे पाण में जन्नत में ज़रूरु मिलाईंदो। तॾहिं क़ुरान बि चए थो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। तबूक जो मैदान थियो, जिहाद जो ऐलान थी वियो, पर कहिड़े वक़्त में थियो? खजियूं चई पकियूं बीठियूं हुयूं। नबी साईं ऐलान कयो सुभां तबूक जे मैदान में हलणो आहे जिहाद जे लाइ। साहब इन इहा ॻाल्हि न कई। साईं 12 महीननि जो मसइलो असांजे बचनि जो, खजियूं पकियूं पयूं आहिनि, एॾे हलंदासीं बच्चा त असांजा बुख ते रहंदा। पर सुबुह ईअं थियो जंहिंखे जहिड़ी शइ खणी नबी साईं जी दरबार में आया ऐं एॾी गुरबत ऐं मिसकिनी ही जो सफ़र जे लाइ 8 साहबनि खे हिकिड़ो उठ हुयो त वारे ते चढ़ंदा हलो। 8 साहबनि खे हिकिड़ो उठ त वारे ते चढ़ंदा हलो। वया मैदान में, तबूक जो मैदान थियो। हेॾे हिकु पैगंबर जो ॿियो सहाबी आहे, अनस बिन नज़र नालो अथसि, जंहिं वीचारे खे तलवार त कोन ई वेहण खां त खणी हले, सवारी बि कोन हुअसि, खाइण खां कुझु बि कोन हुअसि, पर लटनि जे लाइ बि चवनि था हिकिड़ो लटो हुअसि जो वीचारो कुंड में पायूं वेठो हो, रोए पियो। कंहिं अची ॻाल्हि कई त नबी साईं जी जमात खे तकलीफ़ पहुती आहे तबूक में, अखियुनि मां पाणी वही आहे, मां वटि कुझु बि कोन हो, मां रहिजी वियुमि। घरवारी खे चई घरवारी वञ पाड़े वारे जे घर मां उथण जो आवाज़ ईंदो आहे, पुछा करे मन को अहिड़ो डांस जो कंबल हुजे जंहिंमें उठ गांह खाईंदो हुजे, वञेसि वञी करे चवेसि त अल्लाह जे नाले ते ॾे त मां जिहाद में वञा। घरवारी वई उन्ही खे चवण लॻी मुंहिंजे खावजान सभिनि नज़र खे लटो ई कोन्हे त पंहिंजो नंग ढके करे जिहाद ते वञे। तबूक में वञण जो इरादो अथसि, तव्हांजो आवाज़ ईंदो आहे उथण जो, चइबो तव्हां वटि उठ बि आहिनि ऐं को कंबल अथव, को पुराणो डांस जो ॾियो जंहिंमें गाह खाईंदो हुजे। उन डांस जो कंबल ख़ुदा वास्ते ॾिनो आहे, अची नंग ढकियो अथई। पाड़े वारे ॾे वियो, पाड़े वारा तलवार ॾे मोटी आयमि त मोटाए ॾींदो, मां जे शहीद थी वियुमि त मूंखे माफ़ कजां। तलवार बि ॾिनी अथई। अञा निकितो दुकान वारे खे चवणु लॻो अल्लाह जा माना ॾाढो बुखनि ते हां, मूंखे खार कां त ॾे, ख़ुदा वास्ते मूंखे ॾे त मां तबूक जे मैदान में वञा। हुन खार कंजी मुठ ॾिनसि, हिकु मुठ में तलवार अथसि, ॿिए मुठ में खार कां अथसि, हेठि कंबल ॿधल अथसि। भॼंदो भॼंदो अचे थो, अञा जो तबूक जे मैदान में पहुतो, नज़र कई त नबी साईं साम्हूं बीठा खणण, रोई करे चवणु लॻो सोना मां ग़रीब नज़र, अंस बिन नज़र, लटो ई कोन, हाणे उधारो वठी डास जो कंबल नंग ढके आयो आहियां। साईं तलवार बि उधारी वठी आयो आहियां, हे ख़ुदा वास्ते खार खां बि वठी आयो आहियां, पर खावां कोन पियो। ॿुधो अथमि त नबी साईं जी जमात खे तकलीफ़ पहुती आहे। साईं मां तव्हां खां इहा थो ॻाल्हि पुछां कयां, भला शहीद जी जाइ किथे आहे? नबी साईं फरमान था सभिनि त शहीद जी जाइ जन्नत में आहे। ईअं जो ॿुधई त खार कनि खे उछलाए, किन पुछा कई, ख़ुदा वास्ते खार खां मिलई, वरी खार खां खाधई बि न, बुखनि ते रही खार खां उछलायई छो?
चवण लॻो ॻाल्हि ॿुधो, मूंखे नबी साईं जे पाक ज़बान ते यकीन आहे। नबी साईं मूंखे फरमायो आहे त शहीद जी जाइ जन्नत में आहे, पोइ मां दुनिया जूं खार खां छो खावां? मूंखे यकीन आहे शहीद थी करे वरी जन्नत में वञी जन्नत जो खाधो खाईंदुसि। केॾो नबी साईं जे ज़बान पाक ते यकीन आहे। आयो वीचारो शहीद थी वियो, नबी साईं मथां आया, ॾिसी करे अखियुनि मुबारकनि खां रुड़क मुबारक वहायूं ऐं ईअं फरमायूं मुंहिंजे ज़बान ते केॾो त यकीन कयो अथई ऐं यकीन सम्झो हिन जे लाइ जन्नत में हूरां हाणे बि खाधा खयूं बीठियूं आहिनि। केॾो अलाह ऐं अलाह जे रसूल जी ॻाल्हियुनि ते यकीन आहे। न आहे तव्हां असांखे यकीन तॾहिं परेशानी अथव। हिकु मुंहुं निकिरूं था ॿी परेशानी में, ॿी मुंहुं वरी टी में, सुकून ई कोन्हे। ईअं अननि सां घर भरिया पिया आहिनि तॾहिं बि को करार ई कोन्हे को। तॾहिं अलाह क़ुरान पाक में कंहिंजा त ईअं बि फरमाई मतां तव्हां सम्झो त असांखे करार सुकून ईंदो दुनिया जे करे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। के अल्लाह जे माने उर्दू में न जी माना कया चे तो न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। कयूं अल्लाह जो जिक्र पढ़ूं अल्लाह साईं जूं निमाज़ां। नबी साईं फरमान था मेराज जे राति मां जन्नत जो नज़ारो कयो, ॾिठमि त हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे पोशाक ई नूर जी पई आहे। वेझो वेठो मां त कुर्सी जंहिं ते वेठो आहे उहा कुर्सी बि नूर जी अथसि। जिबी लखो पोशाक जिबरील, हे केरु माण्हू आहे जंहिंखे पोशाक बि नूर जी वरी कुर्सी बि नूर जी। अर्ज़ के साईं तुंहिंजो उम्मती आहे जेको दुनिया में ज़िक्र वॾो आवाज़ सां कंदो हो, इन नियत सां त ॿिया बि ॿुधी करे ज़िक्र कनि, इन नियत सां त ॿिया बि ज़िक्र ॿुधी करे आवाज़ सां ज़िक्र कनि, इन नियत जे करे अल्लाह हिन खे नूर जी पोशाक अता कई आहे। भला कुर्सी नूर जी कीअं मिलियसि? चई साईं पाण त निमाज़ पढ़ंदो पर ॿियनि खे बि सॾे करे निमाज़ पढ़ाईंदो हो। अचो निमाज़ ते, हया अल सलाह, अचो निमाज़ ते। पोइ इन जे करे अल्लाह हिन खे कुर्सी बि नूर जी अता करे छॾी आहे। अथव अमल सालिहा बा, नेकी जा कम। अर्ज़ कयूं हज़रत बिलाल साईं जे लाइ क़ुरान फ़ैसिलो कयो मुजाबी व करीम इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। मां अल्लाह वटि उहो इज़त वारो थो जंहिंजा अमल सालिहा आहिनि। वरी ॿी जाइ ते मां ॿिए नंबर ते ॿिया आयतूं पढ़ियूं जंहिंमें मालिक साईं क़ुरान पाक में क़यामत जो मंज़र बयान कयो। क़यामत यादि ई कोन्हे का, छड़ो झोलो हलियो आहे त हर को वटे थो लिकंदो, हीअं न भाउ। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुखारी शरीफ जी हदीस आहे, दुनिया में सिज ॾिसो था न, चौथे आसमान में बीठो अथव, पुठी ॾिनियूं बीठो अथव। ऐं नबी साईं फरमाइनि था इते ई छड़ो मुंहुं ज़मीन ॾे करे न माण्हू ईअं ट्रस कनि जीअं देगड़ी में पाणी टसकंदो आहे। चौथे आसमान ते बीठो आहे, पुठी ॾिनियूं बीठो आहे, हेॾे मुंहुं न अथसि। या बुखारी शरीफ जी हदीस आहे, छो इते ई बीठो जे मुंहुं हेॾे करे न त ईअं टसको जीअं देगड़ी में पाणी टसकंदो आहे। ऐं क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहुं बि ज़मीन ॾे कंदो ऐं नेज़े बराबरि बीहंदो। नेज़ो छाखे चइबो आहे? उलमा किराम चवनि था पंहिंजे पॿ ते बि आंगुनि ते बि हथु ढिघो कयो न, इनखे नेज़ो चइबो आहे। एतिरो मथो अची बीहंदो। हीअं जेकॾहिं पॿ ते बि हथु कंदो त सिज खे लॻंदो, एॾो वेझो अची बीहे मुंहुं बि ज़मीन ॾे करे। इन जाइ ते काई शइ कमु न ईंदव, हिते कमु ईंदो है मिठो अलाह जो क़ुरान कमु ईंदो आहे। अॼु आया हो न गर्मी में वेठा था क़ुरान ॿुधो, यादि रखो इहा अहिड़े वक़्त में शइ कमु ईंदो जिते का शइ तव्हांखे कमु न ईंदी। हे क़ुरान अलाह जो तव्हांखे दुनिया में बि बरकत ॾींदो त क़बर में बि अलाह साईं क़ुरान जे करे वॾी भलाई कंदो अथव। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, साईं जन फरमाइनि था क़ुरान वारे माण्हू खे क़बर में रखियो वेंदो, मलाक मुनकर नकीर ईंदसि, पुछा कंदसि मर रब का तुंहिंजो रब केरु आहे? हाणे क़ुरान वारो त जल्दी में चवंदो रब अलाह, मुंहिंजो रब हिकिड़ो अलाह वाह। ईअं न तव्हां बि ज़ोर सां इहो लफ़्ज़ पचायो त अलाह करे सुवाल जो जवाबु त सही ॾेई सघूं। चओ रब अलाह, असांजो रब हिकिड़ो अलाह वाह।
रब मुझो अल्लाह आ। यकीन रखो सभिनी जो रब केरु आहे, पालींदड़ केरु आहे। मां कुछ तौहीद ते बि अर्ज़ कयां, छो त मालिक साईं क़ुरान पाक में भी इंसाननि खे हुकुम कयो, कंहिंजा ते फरमाई या अय्युहन्नासु उबुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ज़ोर सां सुभान नथा चओ। ऐं इंसानो इबादत कयो पंहिंजे पालनहार अल्लाह जी। कहिड़ा पालनहार? कुछ तौहीद ते अर्ज़ कयां, छो त हीअ असांजी जमात जमियत उलमा इस्लाम, जंहिंजो क़ाइद मौलाना फज़ल रहमान, मां बि उन जमात जो अदना में अदना नंढड़े में नंढड़ो कारकुन आहियां। ये सॼी जमात तौहीद वारी आहे। चओ सभई इंशा अल्लाह तौहीद थी तुंहिंजा हारा बि ॿीणा थी। ऐं तौहीद जे करे कॾहिं जन्नत में ज़रूरु हलंदासीं। ऐं तौहीद छा खे चइबो आहे त सभु कुझु कंहिंजे वस में आहे। कुझु ॾाढा ॻाल्हाईंदा हलो भई, हर शइ कंहिंजे हथ में आहे। औलाद ॾियण वारो केरु आहे? ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे, भला न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। तव्हां वरी दिलि में चवंदो त मौलवी साहब वहाबी आहे तॾहिं थो तौहीद जूं ॻाल्हियूं करे। कुरान पाक में अल्लाह से यह गाल बयान कई फरमाई या बोले मैया शाह इनासा व या बोले मैया शाह ज़ुकूरा औ युज़व्विजुहुम ज़ुकराना व इनासा व यजअलु मैया शाह अक़ीमा। रफ़ा मां तो कंहिंखे धीअ ई धीअ ॾियां पुट खां सिकायां त मुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे पुट ई पुट ॾेई धीअनि खां सिकायां त मुंहिंजी मर्ज़ी आहे, कंहिंखे ॿई नेमतां ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी आहे, पर कंहिंखे कुझु बि न ॾियां ना उमेद संड कयां त मुंहिंजी मर्ज़ी आहे। जंहिंखे औलाद ॾे उनजी मर्ज़ी, न ॾे उनजी मर्ज़ी। गुज़िरियल हफ़्ते में असां वियासीं झंडो तला, सोबतपुर खां परे बलोचिस्तान में वाइद ते वियासीं। इन इलाइक़े जो मशहूरु वाक़ियो आहे सरदार नबी बख्श ख़ान खोसो मांझाड़ी। इनखे 2 साल थींदा फौत थी वियो आहे। उन लाइ उते बि इहा ॻाल्हि अॼु ताईं मशहूरु आहे त 4 घर वारी हुअसि, हिकु बि औलाद कोन हुअसि। ऐं ख़ैरपुर जे इलाइक़े में हमरा कसम सां ॻाल्हि कई, हमरा खे 2 घर वारियूं आहिनि, 2 घर वारनि मूं 27 ॿार अथसि। न ॾे त चइनि मां न ॾे, जे ॾे त 2 मां 27 ॾे। अॼु बि कावश अख़बार में आयो अथव, हिकु अलाह जी बानी खे हिकु दफ़े ई 3 ॿार ॼाया आहिनि। अॼोकी अख़बार में फोटू बि आयो अथनि। ऐं 3 ॿार सिहतमंद बि आहिनि। हिकु ॿुधायो पुट आहे, 2 नियाणियूं अथसि। अॼोकी अख़बार में अथव। हिकु वक़्तु ई 3 ॾे कंहिंजी मर्ज़ी आहे, और न ॾे त कंहिंजी मर्ज़ी आहे। जंहिंखे अलाह ॾींदो त को रोके न सघंदो आहे, पर जंहिंखे न ॾींदो त को वठी न सघंदो आहे। हे गड़ी आसीन त ॿुधी अथव न भाउ, इन खां रोड वेंदो आहे रस्ते ते रही, रस्ते में ईंदो आहे एबन ओढो, वरी अॻियो ईंदो आहे अली खान वासिल। हिते हिकिड़ो हुयो मेराब नालो लंजारो ज़ात जो, पोइ मूंसां ॻाल्हि कई उन चईं असांजे ॻोठ में हिकु माई साहब जंहिंखे 9 ॿार पैदा थिया, पर हर ॿार भेरी वीचारी जी ऑपरेशन थींदी हुई। पोइ 9 ॿार ॼायसि त डॉक्टराणी खे चए पई हर दफ़े ऑपरेशन थिए थी, तकलीफ़ थी थिए, ॾुख थो पहुचे, हाणे हीअं कर अहिड़ी का दवा ॾे जीअं वरी मूंखे ॿीहर पेट न थिए। हुन हिकिड़ा 2 कैप्सूल ॾिनसि, चए खा तोखे पेट न थींदो, तोखे ॿार न थींदो, औलाद न थींदई। हुन कैप्सूल खाधा, पर अलाह जे कुदरत सां वरी बि हुनखे पेट थी पियो। ॿार ॼायसि, चईं ॿार खे ॾिठऊं त 2 मुठियूं बंदि पयूं हुअसि। वञी जो मुठियुनि खे खोले ॾिसनि त हिकु कैप्सूल हुन मुठ में पियो अथसि, ॿियो कैप्सूल हुन मुठ में पियो अथसि। आहे जंहिंखे अलाह मोकिलींदो त को रोके न सघंदो। सभु कुझु कंहिंजे वस में आहे, भाउ मर्ज़ी कंहिंजी आहे। क़ुरान बि चए थो ईमान इंसान इबादत कयो पंहिंजे पालनहार जी, उन खे जी करे मञियो।
अर्ज़ कयमि क़ुरान वारो चवंदो रब अल्लाह मुंहिंजो रब हिकिड़ो अलाह वाह। वरी मलाक मुनकर नकीर पुछा कंदसि मन नबी ओ का नबी कहिड़ो थी चवंदो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पुछा कंदसि मां दीनो का दीन कहिड़ो थी चवंदो दीन अल इस्लाम मुंहिंजो दीन इस्लाम आहे। पोइ जॾहिं सुवालनि जा जवाब ॾींदो क़ुरान वारो सही न रब चवंदो मलाकनि खे मलाकनि जी क़बर खे कुशादो कयो। मदल बसर अख ड्रेग जॾी क़बर कुशादी थी वेंदसि। हेॾे तकींदो अख ड्रेग जॾी नज़र पवंदसि। अलाह खे चवंदो अलाह साईं हेॾी क़बर कुशादी करे ॾिनई सुवालनि जा जवाब बि ॾिनो हाणे ईअं कर मोकल ॾे त मोटी वञी पंहिंजनि खे दिलि जाए ते ॾेई अचां। हुकुम थींदो बाना जेको आयो आहे त मोटियो ई कोन्हे को की न तव्हांजा मोटींदा आहिनि। हिकिड़ो चवे पियो हिकिड़े खे पिटनि पिया त तोखे क़बर जाइ न ॾींदी। हुन चइजे क़बर जाइ न ॾी त मां बि तव्हां सां गॾु मोटियो ईंदुमि घर ॿियो छा। जेको वियो आहे त मोटियो ई कोन्हे को। वरी अलाह खे कंदो भला अलासी ओॾो कंहिंखे मोकिले ओॾो कंहिंखे मोकिले त दिलि जाए ॾियां उहो वरी पाण खे दिलि जाए ॾे ऐलान थींदो ओॾो बि कोई न ईंदो। साईं पोइ हेॾी क़बर कुशादी मां त मुंहिंजो थींदुमि अकेलो। तॾहिं ख़बर पवंदी हिकु नौजवान ख़ूबसूरत हसीन औरत मथां अची वेंदसि तके करे चवंदुसि केरां जन्नत जी हूरां चवनि न दुनिया जी औरतां चवनि न चए बाक़ी केरां चए मां रब जो मिठड़ो क़ुरान आहियां। तोखे मुंहुं जे पे थी अल्लाह मूंखे अहिड़ी सुहिणी सूरत ॾेई करे तुंहिंजे मुंहुं जलाइण जे लाइ मोकिलियो आहे। हे अथव क़ुरान वारे सां भलाई। ऐं जंहिंखे क़ुरान न आहे नबी साईं फरमाइनि था मलाक पुछा कंदसि रब केरु थी चवंदो ला अदरी मूंखे ख़बर ई कोन्हे का। वरी पुछा कर मन नबियो का नबी कहिड़ो थी चवंदो ला अदरी मां ख़बर न आहे। मां दीनो का दीन कहिड़ो थी चवंदो ला अदरी मां ख़बर न आहे। नबी साईं फरमाइनि था अल्लाह मलाकनि खे हुकुम कंदो क़बर जी खे तंग कयो ऐं हीअं मुंडनि में नबी साईं विधा मुंडा ॾिसो था। नबी साईं फरमाइनि था हथा तख़्तलिफ़ अज़लाहु सॼी पासे खबी जी जात ईंदी खबी पासे सॼी जात अची वेंदी। एॾी क़बर तंग ऐं विछूं पेर में डंग हणंदुसि ईअं वेड़जी वेंदो जीअं दुनिया में कागज़ वेड़जी वेंदो आहे। सीने ते बि नांग डंग हणंदुसि 70 गज हेठि ज़मीन सड़ी वेंदो वरी ईंदो वरी डंग हणंदुसि वरी सड़ंदो क़यामत जी अज़ाब में गिरफ़्तार आहे। ॿेड़ी अल्लाह जे क़ुर ॾे अचो। हे वाद ऐं नसीहत जो मतिलबु इहो अथव अल्लाह जे क़ुर जी रस्सी खे न छॾियो। कसाऊं कांडाऊं जेड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं सभई चओ त अलाह जा कंहिंजाऊं बा हथ खड़ो करे चओ त ख़बर पए सभई चओ त अलाह जा। ऐं अल्लाह जे दर ते ईंदासीं ॿियनि दर तो ख़ाली मोटी सघूं था पर अल्लाह जे दर तां ख़ाली न मोटंदासीं। मां भला तव्हां इहा ॻाल्हि पुछा कयां अल्लाह जे दर खां मथे को दर आहे? नथा ॻाल्हायो छो भला? बुज़ुर्ग बाज़िद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे चवे थो मां अरफा जे मैदान में बीठो आहियां अल्लाह तव्हां सभिनी खे अरफा जो मैदान नसीब करे अल्लाह तव्हांखे मक्को मदीनो घुमाए। मां बि तव्हांखे दिलि सां दुआ थो कयां इन जे करे जो अल्लाह मूंसां बि ख़ासि महिरबानी कई 3 साल 28 ॾींहं पर साल 22 ॾींहं हिन साल जे मुंड में 15 ॾींहं मके मदीने शरीफ़ में रही आयो आहियां। तव्हांखे बि दुआ थो कयां अल्लाह तव्हांखे बि मक्को मदीनो घुमाए। अबा रहमत उते अथव बरकत उते अथव हिते अथव सुञ। हिकिड़ा वरी कावड़ में चवंदा अथव त 12 कोई सुञ अथव। अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए। करार उते सुकून उते अचण रूई न थींदो। मदीने शरीफ़ में केॾो सुकून आहे ईअं ॼणो चओ त अबाणो मुल्क आहे। हे घर ई ॿार सभु विसरी वेंदा आहिनि छॾण रूई न थींदो आहे। हज़रत साईं हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह वॾो उलमा देवबंद जो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे। उहो चए पियो मां मदीने शरीफ़ वियुमि रोज़े पाक जे साम्हूं जन्नतुल बकी जे पासे ॾे वेही रोज़े ॾे दीदार कयां पियो। भरिसां ॾिठुमि हिकिड़ो छोकिरो आहे जेको बुख जे करे बेहाल हो। पुछियो मां नंढा बुख लॻी थी चए ॾाढी बुख लॻी आहे। मां मानी करे ॾींदीमांसि मानी खाधई। मां आबे ज़मज़म पाणी ॾिनोमांसि पाणी पीते ताज़ो तवानो थी वियो। पर ॾिठो मां त लटा बि पुराणा हुअसि। हे लटा पुराणा चए मां ग़रीब आहियां मां लटा बि नवां ॾिनामांसि। पुछियोमांसि भला छोकिरा ॾे ख़बर अबो थी
अम्मा थी रोई कर चवण लॻो मां यतीम अबो मां बि नाहे मूंखे जो झुबो पइजी वियो चयोमांसि भला पोइ ईअं कर हिंदुस्तान मूंसां गॾिजी हल मुंहिंजो वॾो मदरसो आहे तोखे उते ख़ुशि रखंदुमि पढ़ाई आलिम बणाईंदोमांइ हलदे मूंसां हिंदुस्तान रोज़े ॾे नज़र करे चवणु लॻो ॾे ख़बर हिंदुस्तान में अहिड़ो साओ रोज़ो आहे मां रोई पियुमि अहिड़ो रोज़ो कोन्हे चए पोइ उते रोज़ो न आहे त मां न हलंदुमि बुखनि ॾुखनि ते रहंदुमि पर पैगंबर जो रोज़ो छॾे ॿियार मां न हलंदुसि आहे अलाह साईं सभिनी खे मको मदीनो घुमाए आमीन त चओ बुज़ुर्ग चए पियो मां वेठो हुउसि अरफा जे मैदान मूंखां हिकिड़े माण्हू मसइलो पुछा कयो ॾे ख़बर हिकु मसइलो पुछा कयईं ॾसींदे चयोमांसि हा ॾसींदुमि चए ॻाल्हि ॿुध 7 साल मां हज ते ईंदो आहियां काबतुल्लाह जो तवाफ़ कयां उमिरो थी वञे सफ़ा मरवा में डोड़ंदो आहियां मुज़दलिफ़े में राति गुज़ारींदो आहियां अरफात में यादि ईंदो आहियां पर 7 साल मुंहिंजे कननि ते हिकिड़ो हादसी आवाज़ ईंदो आहे फिराणा पर फिराणे जा मां अलाह तो ते नाराज़ आहियां मां रब तो ते कावड़ियल आहियां तोसां ॾेमरियल आहियां तूं 7 साल जेका इबादत कई आहे तुंहिंजी काई इबादत क़बूल ई कोन्हे का हाणे बि ऐलान थियो त मुंहिंजे अरफा जो मैदान छॾे करे हलियो वञ ॿुधाए त मां छा कयां बुज़ुर्ग चयो भलो छॾे वञ मतां रब तो ते कावड़ियल ॿियनि सां बि न काड़जी पई तो ते नाराज़ आहे मतां ॿियनि ते बि नाराज़ थी पई भलो मैदान छॾे करे हलियो वञ उहो नौजवान अखियुनि खां पाणी अचे थो बुज़ुर्ग तूं बि चयो थो मैदान छॾे हलियो वञ ॿुधा उहो कहिड़ो मैदान आहे जो रब साईं मूंसां परिचे मूंखे को ॿियो मैदान ई नज़र नथो अचे मूंखे को ॿियो दरी नज़र कोन थो अचे हे त 7 साल थिया आहिनि न पर 70 साल बाद क़बूल न कंदो तॾहिं बि रब जो दर छॾे ॿिए जी दर मां न वेंदुसि ईअं चई त हाथी आवाज़ आयो बुज़ुर्ग इन नौजवान खे भाकुर पाए मुबारक ॾेसि चवेसि त मां अलाह तुंहिंजे 70 साल जी बात क़बूल करे छॾियो हल अचूं अलाह जे दरवाज़े ते सॼो पंहिंजे मालिक अलाह खे तॾहिं अलाह साईं जो क़ुर बि चए थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन तुझो रब फ़ैसिलो थो करे त उदऊनी अस्तजिब लकुम सॼो मूंखे त मां अलाह क़बूल कयां ॿी जात हीअं बि चए थो उजीबु दावत दाए इज़ा दाने फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून मां पंहिंजे मौज़ू खे पूरो कयां रब फरमाए थो क़यामत जो ॾींहुं थींदो फला अंसाब बैनम कंहिंजे नसब जी पुछा न थींदी यौम इज़िन वला यतसाअलून हिक जी पुछा ॿिए खां न थींदव मथे मतां कंहिं आसरे ते लॻो त अबो मुंहिंजो नेक आहे त मां बची वेंदुमि मतां को चए पुटु मुंहिंजो नेक आहे मां हुनजे करे बची वेंदुमि पराए आसरे ते भत में न घिरो कीअं चवंदा आहिनि भत जे आसरे दरिया में न घिरदा कयो मतां तव्हां ईअं भत में घिरी पोइ पराए आसरे ते जॾहिं भत जे आसरे ते दरिया में न घिरबो आहे पोइ कीअं तव्हां पराए आसरो था रखो कयो अमल सालिह पंहिंजा कयो अॻिते अलाह जो क़ुर चए थो ख़ुदा जो क़ुर चए थो फमन सक़ुलत मवाज़ीनुहु फउलाइक हुमुल मुफ़्लिहून ओ जंहिंजा अमल घणा थी विया तारा दी जे पड़ में नेकीअ जो पलड़ो भारी थी वियो इहे माण्हू कामयाब वमन ख़फ़त मवाज़ीनुहु पर जंहिंजे नेकिन वारो पलड़ो गौरो न थियो हल्को थी पियो गुनाहन वारो भारी थी पियुसि फउलाइक लज़ीना ख़सिरू अनफुसहुम इहे उहे माण्हू अथव जिन पंहिंजो नुक़सानु पाण कयो आहे साईं कहिड़ो नुक़सानु अथनि फी जहन्नम ख़ालिदून जहन्नम में हमेशह रहंदा गुनाह जे करे जहन्नम अथव नेकिन जे करे जन्नत अथव हदीस बि मां पढ़ी मुख़्तसर जो तर्जुमो बि कयां नबी साईं फरमान था मुंहिंजे उम्मत अहिड़ो ज़मानो ईंदो जो 5 शयुनि सां मोहबत ऐं प्यार कंदा 5 शयूं विसारे छॾींदा युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत हयाती सां मोहबत ऐं प्यार कंदा पर मौत विसारे छॾींदा युहिब्बून दुनिया व यनसौनल आख़िरा दुनिया सां मोहबत ऐं प्यार कंदा पर आख़िरत विसारे छॾींदा
युहिब्बूनल माल व यनसौनल हिसाब, माल सां मोहबत में प्यार कंदा पर हिसाब विसारे छॾींदा। युहिब्बूनल कुसूर व यनसौनल कुबूर, बंगलनि महलातनि सां त मोहबत में प्यार कंदा पर क़बरा विसारे छॾींदा। युहिब्बूनल मखलूक व यनसौनल ख़ालिक, मखलूक सां औलाद सां दोस्तनि सां मोहबत में प्यार कंदा पर ख़ालिक अलाह खे विसारे छॾींदा। अॼु अलाह यादि ई न आहे, बांग मिलंदी, ॿ टे पोढ़ा ईंदा, निमाज़ पढ़ी निकिता हलिया वेंदा, निमाज़ ते पहुचण लाइ तयार ई न आहे। अलाह शर हिन ॻोठ खे निमाज़ी बि बणाए, अलाह हिन ॻोठ ते रहमत जा फ़ैसिला फ़रमाए, अलाह सही सभिनी जी हाज़िरी मक़बूल मंज़ूर फ़रमाए। जिन असांजे दोस्तनि महिनत कई आहे, अलाह उनजी महिनत खे क़बूल फ़रमाए। काफ़ी उलमा किरामनि, अलाह मूंखां बि जेके लफ़्ज़ चवराया, अलाह मुंहिंजा बि क़बूल फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।